असां सिंधी माण्हू सुपना ॾिसंदा आहियूं, किथे किथे आकाश छुअण जी तमन्ना कंदा आहियूं, पर के अहिड़ा शख़्स आहिनि असांजे सिंधियुनि में जेके ॾाढा वॾा सुपना त ॾिसनि था, पर उन्हनि सुपननि खे पूरे करण जी समर्थी बि रखनि था। हा, अॼु तव्हांखे मिलायूं था अहिड़ी हिकु शख़्सियत सां, दादा अर्जन मेंढा सां। हुननि जी मर्ज़ी आहे त असीं 20 सालनि जे अंदरि सिंधियुनि मां ग़रीबी बिल्कुलु मिटाए छॾियूं। अचो त ॿुधूं हुननि जे पंहिंजे हयाती जा आज़मूदा, हुननि जी ज़िंदगीअ जो सफ़र, ऐं हू कीअं अहिड़ी तमन्ना कनि था, कोशिशि करणु चाहिनि था, ऐं हुननि खे ज़रूरत आहे तव्हांजी ऐं मुंहिंजी, असां सभिनी सिंधियुनि जी। घणे खां छप्पर खजंदो आहे। अचो त ॿुधूं दादा अर्जन मेंढा खे ऐं फ़ख़्रु करियूं हुननि ते, पंहिंजे सिंधी हुजण ते। दादा जय झूलेलाल। जय झूलेलाल। हाणे इहो ॿुधायो त तव्हां पंहिंजी ज़िंदगीअ में शुरूआति कीअं कई? मां त पहिरियों त 1947 में शिकारपुर सिंध खां आयासीं, अची मद्रास में सेटल थियासीं, सभु कुझु छॾे करे आयासीं। मुंहिंजे फादर हमेशह चवंदो हो त भई ॿारनि खे मां पढ़ाईंदुमि, ऐं उन्हनि जी कोशिशि ईअं हुई त भई सभु ॿार भई जेतिरो वधीक पढ़नि मां भई उनखे सपोर्ट कंदुमि। काफ़ी तकलीफ़ सां उन्हनि असांखे पढ़ायो। मां पहिरियों बैंगलोर में इंटरमीडिएट कयुमि, तंहिंखां पोइ गिंडी इंजीनियरिंग कॉलेज में इंजीनियरिंग कयुमि, वरी खड़गपुर में वञी करे मास्टर्स डिग्री कयुमि। मास्टर्स डिग्री करणु उहो 1958 में हुयो। मास्टर्स डिग्री करण खां पोइ मां 8 साल बॉम्बे में वियुमि, जिते नौकिरी कई। उन महिल 8 साले खां पोइ मुंहिंजो भेणियो जेको बैंगलोर में हूंदो, उन चयो त पोइ तूं हिते छो थो भई ॿियनि जी नौकिरी करे, हिते अची पंहिंजो धंधो शुरू कर। ऐं मां उहो पाण इंजीनियर हुयो, पाण कंहिं नौकिरीअ में कंदो हो, त मूंखे चई मां तूं हिते अचो, असां ॿई गॾिजी करे धंधो शुरू था कयूं। त हिते बैंगलोर में आयासीं जंहिं महिल 1967 में आयासीं, ऐं सभु छॾे करे असां इंजीनियरिंग फैक्ट्रियूं शुरू कयूंसीं गॾिजी करे। साल खण खां पोइ हिकिड़ो ॿियो दोस्त इंजीनियर हुयो, उन चयो मां बि तव्हां सां जॉइन थो कयां। 1967 खां पोइ 1980 સુધી काफ़ी तरक़ी असां टई मिली करे इंजीनियरिंग फैक्ट्रीज वधायूंसीं, ऐं हिकु टाइम ते 15 फैक्ट्रियूं हुयूं, स्मॉल स्केल इंडस्ट्रीज हुयूं बैंगलोर में। के हिकु पार्टनर ॾिसंदो हो, ॿियो पार्टनर ॾिसंदो हो। 1980 खां पोइ मुंहिंजा साला जेके बॉम्बे में रहंदा आहिनि, रेजस, उन चयो भई असांखे भई कंस्ट्रक्शन एक्टिविटी शुरू करणी आहे, त तूं असांजो पार्टनर थी करे कंस्ट्रक्शन एक्टिविटी वधाए। त मां ॿियनि जेके लोकल पार्टनर्स हुया बैंगलोर में, मुंहिंजो भेणियो हिकु मुंहिंजो दोस्त, उन्हनि जी परमिशन सां मां कंस्ट्रक्शन एक्टिविटी शुरू कई। साल 2 साल खां पोइ मां पंहिंजे पार्टनर बैंगलोर में चयुमि त भई हाणे भई हो कमु वधी रहियो आहे एतिरे, मां भई जुदा थो थियां। ऐं ॾाढे सुठे नमूने में असां पंहिंजी जुदाई कईसीं, एॾे सुठे नमूने जो असांखे पंहिंजे वाइफ खे ऐं ॿारनि खे सुध कोन्हे त असां जुदा थी विया आहियूं। पोइ उन डिवीज़न में के फैक्ट्रियूं हिकु खयूं, के फैक्ट्रियूं में खयूं, मूंखे 3 फैक्ट्रियूं आयूं, जेको मां 2 साल खनि हलायुमि। छो जो मुंहिंजा ॿार सम्झो मूंखे मदद कंदा। जंहिं महिल मुंहिंजो कंस्ट्रक्शन एक्टिविटी वधियो, तंहिंखां पोइ मां पंहिंजे नंढे भाउ खे चयुमि भई तूं भई फैक्ट्रियूं ॾिस, मां पंहिंजो कंस्ट्रक्शन एक्टिविटी खे कॉन्सेंट्रेट कंदुमि। उन खां पोइ अप टू 1999 असां काफ़ी कंस्ट्रक्शन कयूंसीं बैंगलोर, कोयम्बटूर ऐं मद्रास में। कंस्ट्रक्शन हुयो मेनली रेजिडेंशियल बिल्डिंग्स। 1999 में जंहिं महिल बैंगलोर में, ख़ासि करे बैंगलोर में सॉफ्टवेयर बूम अची वियो, त सॉफ्टवेयर ऑफिस जी डिमांड वधी। सभु कोई पियो चए तव्हां भई असांखे ऑफिस ॾियो। त मां पंहिंजे बॉम्बे जे पार्टनर्स खे जे सलाह सां कंपनी खोली ओॾी महिल, ऐं टू कंस्ट्रक्ट मेनली फॉर सॉफ्टवेयर ऑफिसर्स। My Bombay partners were more in residential, so they said, no, you go ahead and do it on your own.
So with the consent of my children, we started the present company known as RNZ Corp, where R stands for my son, Raj, second son, Manoj, and Z is only for rhyming. And ever since then, we have been constructing offices for software companies. And till as of now, as of 31st March 2019, we have 30 million square feet of leasable office space, which we have leased out to various software companies all over India. And when I say all over India, it is Bangalore, Bombay, Delhi, Hyderabad, Chennai, and other places. जब मां 65 साल जो थियुमि त ॿारनि खे चयो त मां हाणे रिटायर थो कयां ऐं तव्हां भई कंस्ट्रक्शन एक्टिविटी ॾिसो. That was in the year 1999. 1998. 1999 में जब मां पंहिंजी RNZ Corp कंपनी खोलीसीं त as the luck would have it, we got a good offer for a plot of land, which my children, with my permission, started construction. And from there onwards, असां हिन महिल સુધી घटि में घटि 10 करोड़ ऑफिस स्पेस, लीज़ेबल ऑफिस स्पेस ठाहियो आहे ऐं सॼो लीज़ आउट थी वियो आहे. अञा बि कंस्ट्रक्शन काफ़ी हली रही आहे. हैदराबाद में, बैंगलोर में, चेन्नई में, बॉम्बे में, दिल्ली में, जाते अबाउट 3.5 मिलियन माना 3.5 करोड़ स्क्वायर फीट ऑफिस 30 साल में ख़तमु थियणी आहे. त 30 साल खां पोइ 2022 खां पोइ असांखे घटि में घटि 6.5 करोड़ ऑफिस स्पेस, लीज़ेबल ऑफिस स्पेस हूंदी. त हाणे रिटायर थियण खां पोइ तव्हां पंहिंजे जातीअ जो, माण्हुनि जो कहिड़े नमूने में सोचे रहिया आहियो ऐं छा कुझु करे रहिया आहियो, उन बाबति कुझु ॿुधायो. मां जंहिं महिल रिटायर कयुमि तंहिं महिल मां पाण खे चयुमि त हाणे टाइम आयो आहे जो भई सोसाइटी खे असांखे कुझु ॾियणु घुरिजे. छो मुंहिंजी अर्ली जेका एजुकेशन हुई उहा स्कॉलरशिप ते हुई. बैंगलोर में सेठ वन मिस्टर रामनारायण चेलाराम, उन जे मदद सां मूंखे रेफ्यूजी स्कॉलरशिप मिली हुई, जो उन महिल फ़ी हुई थी $10 महीनो. वरी जंहिं महिल इंजीनियरिंग कॉलेज में वियुमि त तंहिं महिल फ़ी हुई $11 ऐं उहो बि इंजीनियरिंग रेफ्यूजी स्कॉलरशिप मूंखे सेठ रामनारायण चेलाराम वठी ॾिनी. उन जे मदद सां सम्झो मां अॻिते वधुसि. M.Tech मां पंहिंजे पैसनि सां कयो. मुंहिंजे फादर पैसा मोकिलींदा हुया. पर जंहिं महिल मां रिटायर कयुमि तंहिं महिल ईअं ई ख़्यालु हुयो त भई कुझु मां एजुकेशन जे बारे में भई मूंखे करणु घुरिजे. छो मूंखे पाण स्टूडेंट स्कॉलरशिप मिली, जंहिंजे करे सम्झो मां सक्सेसफुल ज़िंदगी में थियो आहे. पहिरियों त असां जेको फैमिली फंड को शुरू कयोसीं, जंहिंमें सभु फैमिली मेंबर्स कंट्रीब्यूट कंदा आहिनि. ऐं हाणे बि सभु जेके पैसा असां चैरिटी जा कंदा आहियूं सभु पंहिंजे कंपनीज़ मां ई ईंदो आहे. पहिरियों स्कॉलरशिप ॾिनियूंसीं स्कूल गोइंग चिल्ड्रन एंड कॉलेज गोइंग स्टूडेंट्स. ऐं के एसोसिएशन्स जेके आहिनि बैंगलोर में या मद्रास में, उन्हनि खे असां पैसा ॾिनासीं. पर हिकिड़ो शर्त हुयो त भई जेतिरा मां कढंदुमि तेतिरा तव्हांजा मेंबर्स कढंदा. त मूंखे ॾाढी ख़ुशी थी थिए त भई काफ़ी एसोसिएशन्स हे चैलेंज क़बूलु कयो. हुननि बि पंहिंजा पैसा जमा कया पंहिंजे मेंबर्स मां. मां बि उन्हनि खे मैचिंग कंट्रीब्यूशन ॾेई करे हिकु ऑर्गेनाइज़ेशन जीअं सिंधी फेडरेशन ऑफ साउथ इंडिया, जीअं रोटरी क्लब ऑफ बैंगलोर, सिंधी यूथ एसोसिएशन लेडीज़ विंग, इनर व्हील क्लब ऑफ बैंगलोर, इन सभिनी खे मां पैसा ॾिना आहिनि जिन मां उहो स्कॉलरशिप ॾींदा आहिनि. पर मेन कॉर्पस अमाउंट न टच कंदा आहिनि, उन मां इंट्रस्ट यूज़ कंदा आहिनि. उहे कैंडिडेट्स खे इंटरव्यू कंदा आहिनि ऐं मुंहिंजो माण्हू साण हूंदो आहे. पोइ उन जे सलाह सां असां उहो स्कॉलरशिप ॾींदा आहियूं. अॼु ख़ुशी मां ॾाढो ख़ुशि आहियां त घटि में घटि 1000 छोकिरा ऐं छोकिरियूं सभु ज़ात जूं स्कॉलरशिप वठंदियूं आहिनि. सभु क्लास में, स्कूल में, कॉलेज में, पोस्ट ग्रेजुएट में, ऐं के त सम्झो ॿाहिरि अमेरिका में या यूरोप में पढ़ण बि विया आहिनि. उन्हनि खे बि स्कॉलरशिप मिलंदी आहे. त हिकु ख़ुशी जी ॻाल्हि आहे त जेके बि छोकिरा
पास थी करे सक्सेसफुल थी करे पैसा सभु वापसि था कनि, छो जो उन्हनि खे पाण हिकिड़े क़िस्म जी चाहना आहे त भई असां मथे चढ़िया आहियूं स्कॉलरशिप जे ज़रिए, असांखे वापसि करिणा आहिनि, जो उहे पैसा वरी ॿियो कोई भई यूज़ कंदो। जंहिं महिल हे आहिस्ते आहिस्ते करे स्कॉलरशिप स्कीम वधंदी वई त कंहिं सजेस्ट कयो त तव्हां सोलर लैम्प भई ॿारनि खे ॾियो, जेके ग़रीबनि खे लाइट कोन्हे पढ़ण जे लाइ, उन खे इहे सोलर लैम्प यूज़ थींदी। त असांजे हिकु IIT जो दोस्त हो जंहिं उन महिल इहा लैम्प इन्वेंट कई, ऐं इहा लैम्प आहे ईअं जो उनखे जेका बैटरी आहे उहा ॿार स्कूल में वञी चार्ज थो करे, जंहिं महिल पढ़े थो त इहा बैटरी वञी चार्ज थी थिए, ऐं शाम जो घर में उहा बैटरी खणी करे वरी सोलर लैम्प में विझी करे पाण बि पढ़ी सघे थो, पंहिंजा भाउ भेण जेके घर में हूंदा उहे पढ़ी सघनि था, या नेबर्स चिल्ड्रन अची पढ़ी सघनि था, या थोरी लाइट सम्झो घर में आहे जो ॿिया भाती बि उनजो फ़ाइदो वठी सघनि था। त इहे सोलर लैम्प ॾाढो पॉपुलर थी वियो, ख़ासि करे कर्नाटका में, छो जो कर्नाटका में पावर कट वधीक हुयो। 60,000 छोकिरनि खे इहो फ़ाइदो मिलियो आहे डायरेक्टली। इनडायरेक्टली अलाए घणो 1,20,000 या 2,40,000 जेको बि तव्हां सम्झो फिगर विझो, उहो मां चयो 9 साल खां वठी उहो हली रहियो आहे। तंहिंखां पोइ कंहिं सजेस्ट कयो त भई असांखे हॉस्टल जेके गवर्नमेंट ठारायूं आहिनि ग़रीबनि छोकिरनि ऐं छोकिरियुनि लाइ, उन्हनि खे भई पावर कोन्हे, उन्हनि खे तव्हां भई पावर ॾियो। त सोलर पावर उन्हनि खे सप्लाई कयोसीं, जो जिते हो पढ़ंदा आहिनि या सुम्हंदा आहिनि या पैसेजिस में, डाइनिंग हॉल में या टॉयलेट्स में, सभु में सोलर पावर ॾेई करे उन जी हिकु क़िस्म जी एनवायरनमेंट ॾाढो भई फ्रेंडली थी वियो आहे। हिकु NGO बेंगलोर में सॉफ्टवेयर डेवलप कयो जेको ॿारनि खे साइंस, मैथमेटिक्स, इंग्लिश ऐं कन्नड़ा कंहिं सुठे नमूने में उन्हनि खे सेखारण जी रिथ कढी, ऐं उहो सॉफ्टवेयर वठी करे असां TV इंस्टॉल कई आहे सभिनी स्कूल्स में, ऐं उहे सॉफ्टवेयर ऐं TV इज़ ऑल पावर्ड बाई सोलर पावर। त इट इज़ टोटली कॉम्प्रिहेंसिव सिस्टम आहे जिते ॿार स्कूल में वञी करे इहे सब्जेक्ट्स पढ़ी सघनि था। हिन महिल સુધી असां 2000 स्कूलनि खे इहो इक्विपमेंट ॾिनो आहे, पर इहो इन शर्त ते आहे त भई अधु पैसा असां कढिया आहिनि, अधु पैसा असांखे लोकल फंडिंग या लोकल NGO, लोकल philanthropic persons, they come forward and give the money. We have been able to so far give to more than 2,000 schools. ऐं इहो अञा क़ाइमु आहे। वरी अॻिते वधी करे by the help of some software developed by some people, we started adult literacy program on the same equipment that we supply to schools, जंहिंमें ग़रीब शाम जो फार्मर्स विलेजेस जेके आहिनि पंहिंजे कमु पूरो करे करे अची स्कूल में वेहनि था ऐं कन्नड़ा सिखनि था। कन्नड़ा सिखी करे घटि में घटि उहो पढ़ी सघनि था, कुझु हैंड राइटिंग माना राइटिंग सिग्नेचर करे सघनि था, या त एडिशन ऐं सब्ट्रैक्शन बि उहो करे सघनि था। हिन वक़्तु સુધી असां घटि में घटि 2,000 या 3,000 माण्हुनि खे अहिड़े नमूने पढ़ायो आहे। पर एतिरो सक्सेसफुल न वियो आहे छो जो ओतिरे लोकल माण्हू खपे जेको सम्झे इनिशिएटिव वठी करे फार्मर्स खे गैदर करे उन्हनि खे कजोल करे इहो पढ़ाए। सॉफ्ट सेम TV इक्विपमेंट जेको आहे, वी हैव ऑल्सो सप्लाइड वन पेन ड्राइव जंहिंमें ॿारनि खे स्पोकन इंग्लिश प्रोग्राम ॾिनो वियो आहे। स्पोकन इंग्लिश प्रोग्राम में चाहे ॿार जे माण्हू कन्नड़ा पढ़नि था, कन्नड़ा मीडियम में पढ़नि था, त उन्हनि खे एतिरी हिमत कोन्हे त भई असां इंग्लिश में ॻाल्हायूं, पर हिन प्रोग्राम खां पोइ उहे काफ़ी सुठे नमूने में इंग्लिश बि ॻाल्हाए सघनि था।
वरी कंहिं सजेस्ट कयो त भई जेके ड्रॉप आउट्स चिल्ड्रन आहिनि या जेके कंहिं सबब जे करे वधीक नथा पढ़णु चाहिनि या त उन्हनि खे कुझु असांखे करणु घुरिजे त बैंगलोर में हिकु एस्टेब्लिशमेंट आहे जेके सच चिल्ड्रन even educated children like engineers also many times see they come and take this course where it is a residential course today 50 ॾींहंनि खां पोइ उहे ॿार जंहिंमहिल कोर्स पूरो करे लास्ट डे ते अची करे इंग्लिश में स्पीच ॾींदा आहिनि ॾाढे कॉन्फिडेंस बिल्डिंग थींदी आहे पर्सनैलिटी डेवलपमेंट बिल्डिंग थींदी आहे अपार्ट फ्रॉम दैट उन्हनि खे स्किल बि सेखारी वेंदी आहे सॉफ्ट स्किल्स जीअं data entry, retail services, beauty parlor for ladies, ये अहिड़े क़िस्म 5-6 कोर्सिस जेके आहिनि उन्हनि खे सेखारियो वेंदो आहे ऐं उहे सिखी करे उहे इंस्टीट्यूशन उन्हनि खे गारंटी कंदा आहिनि त भई असां तव्हांखे एम्प्लॉयमेंट वठी ॾींदासीं एम्प्लॉयमेंट लाइ उन्हनि खे लिस्टेड कंपनीज़ आहिनि जिन उन्हनि खे अॻु में एप्लीकेशन विधी आहे त भई तव्हां जंहिंमहिल बि ॿारनि खे पढ़ायो इहे ॿार असां ॾे मोकिलींदा कयो त उन्हनि खे गारंटी सां जॉब मिले थो ऐं मुंहिंजे सम्झ में 15,000 या खां वठी 18,000 महीनो जो उनखे जॉब मिले थो त इहो बि हिकु क़िस्म जो सुठी स्कीम आहे जेका हली रही आहे बैंगलोर में ॿियो त 4 साल अॻु में असांखे ख़्यालु आयो त असांखे कुझु पंहिंजे सोसाइटी में जेके ग़रीब आहिनि सिंधी ग़रीब आहिनि उन्हनि जे लाइ बि कुझु करणु घुरिजे जो मूंखे ओकेशन हुयो कंहिं जिते रेशन डिस्ट्रीब्यूशन में मां वियो हुउमि ऐं 30-35 साल खां वठी उहे हर महीने अची करे रेशन वठी वेंदा आहिनि त मां जेके उन्हनि खे रेशन ॾियनि पिया मां उन्हनि खां पुछियो भई तव्हां छा चई साईं असां हिकु क़िस्म जो शेवा जो कमु था कयूं शेवा जो कमु त ॾाढो सुठो आहे पर 35 साल खां वठी जेको तव्हां वटि अचे थो उन लाइ तव्हां कयो छा आहे तव्हां हुनखे हिकु क़िस्म जो भिखारी ठाहियो आहे उहो लाइन में बीह करे सुबुह जो अची करे या राशन खणी था वञनि महीने खां पोइ वरी ॿीहर था अचनि त असां उन्हनि खे हिकु क़िस्म जो भिखारी कढियो आहे असांखे कुझु भई करणु घुरिजे त असां बैंगलोर में 8-10 ॼणा मिली करे हिकु ऑर्गनाइज़ेशन आहे जंहिंजो नालो असां रखियो आहे वी केयर जंहिंमें ग़रीब फैमिलीज़ खे असां हिकु त पैसे जी मिल्कियत कंदा आहियूं मदद कंदा आहियूं ॿियो उन्हनि खे स्किल जंहिंखे खपे स्किल ॾींदा आहियूं जिन खे हेल्थ जे बारे में कुझु प्रॉब्लम आहे त उन जो हेल्थ जो इशू बि सेटल कंदा आहियूं बेसिकली असांजो एक्सपीरियंस इहा आहे त सिंधी पाण खे पंहिंजे पेरनि ते बीहण थो चाहिनि जंहिंखे हुननि खे पैसा जी मदद खपे त के ऑटो रिक्शा ड्राइवर्स जेके ॿियनि जी ऑटो ड्राइव कंदा उन्हनि चयो असांखे थोरा पैसा ॾियो त असां पंहिंजा इहो ऑटो रिक्शा शुरू कयूं ऐं हिकु ख़ुशी जी ॻाल्हि आहे त भई पैसा वठी करे सक्सेसफुल ऑटो ड्राइवर थी करे उन्हनि सभिनी पैसा वापसि कया आहिनि त अहिड़े क़िस्म सां ॿिया बि जेके इंडिविजुअल्स धंधो शुरू कयूं सभिनी पैसा वापसि कया आहिनि के गाॾी वारा आहिनि सिंधी गाॾी वारा जेके असांजो कपिड़ो था विकिणनि या जूता था विकिणनि या बर्तन था विकिणनि प्लास्टिक जा बर्तन विकिणनि था सभिनी पैसा वठी करे पंहिंजो पाण खे सेटल कयो आहे त इहा ख़ुशी जी ॻाल्हि आहे असांखे त भई असां कुझु घटि में घटि 50 फैमिलीज़ खे पंहिंजे पेरनि ते बीहारियो आहे त मुंहिंजी इहे चाहना आहे त भई छो न असां मिली करे सॼे हिंदुस्तान में जेके ग़रीब आहिनि सिंधियुनि आहिनि उनखे मदद कयूं उनखे स्किल डेवलपमेंट जो प्रोग्राम ॾेखारियूं उनखे पैसा ॾियूं जीअं पंहिंजो धंधो शुरू कनि त मुंहिंजे सम्झ में अॻिते हली करे इहो ज़रूरु सक्सेसफुल वेंदो इहो वेंचर थैंक यू कीअं सुठो लॻो न दादा श्री अर्जुन मेंढा खे ॿुधी करे मूंखे त ॾाढी ख़ुशी थी आहे सचपच त इहो असां सभिनी सिंधियुनि जो सुपिनो न पर हिकिड़ो क़िस्म जो ध्येय हुजणु खपे असांजो इहो गोल हुजणु खपे त असीं सिंधियुनि मां ग़रीबीअ खे हटायूं जीअं सभई ख़ुशहाल थियनि छो जो ख़ुशहाली सां ई असीं सिंधी जुड़ियल आहियूं
हेॾी महिनत सां हेतिरो जल्दी असांजे पार्टीशन खां पोइ असां सिंधी केतिरो न मथे अची विया आहियूं, हर खेत्र में अॻियां आहियूं, त बाक़ी इन में छो न थियूं। असां सभिनी खे हीअ ॻाल्हि पंहिंजे दिलि सां लॻाए करे इन डायरेक्शन में इन नमूने में कमु करणु घुरिजे। ऐं तव्हांखे वधीक ज़रूरत कुझु ख़बरचार खपे त असां खां तव्हां पुछी सघो था। मूंखे ॾाढी ख़ुशी आहे असां तव्हांखे दादा अर्जुन मेंढा सां मिलायो ऐं असीं उन्हनि सां मिलियासीं। सिंधियुनि में अहिड़ा लाखीणा लाल आहिनि जिन ते असांखे फ़ख़ुरु थियणु खपे। जय झूलेलाल।